वाड़ो में वाक़िया का कंदासीं। वाड़ो में एक ॾींहुं अॻु सीवेक 15 पुलिस पिकेट हथियारबंदनि जे हमले में शहीद अलकाजी निवासी जनाज़ा सिंध सवाणी ॻोठ में अदा कई वई। सीवेक जे 15 पुलिस पिकेट ते शहीद थियल जवान पुलिस एहलकार अमानत अली धारेजू जी निवासी जनाज़ा सिंध सवाणी ॻोठ खमीसो चाचड़ में अदा कई वई। नमाज़ी जनाज़ा में एसएसपी कोटकी उमर तुफेल, रेंजर्स विंग कमांडर डीएसपी वाड़ो ऐं सियासी समाजी अॻवान समेत सभिनी माण्हुनि शिरकत कई, जंहिं बाद सरकारी सलामी पेश करे सरकारी एजाज़ सां खेसि मिट्टी मां हवाले कयो वियो। उन मौके ते एसएसपी कोटकी ॻाल्हाईंदे चयो त बहादुर पुलिस एहलकार खे शहीद कंदड़ हथियारबंदनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो, जंहिंजी गिरफ़्तारी लाइ सर्च ऑपरेशन जारी आहे। हुन वधीक चयो त शहीद थियल नौजवान जे वारसनि खे 2 नौकरियूं, 1 करोड़ ऐं बेवा खे 60 वरहे ताईं पेंशन मिलंदी रहंदी। तफ़सील मालूम कंदासीं धरती टीवी जे रिपोर्टर हबीबुल रहमान चाचड़ खां। जी हबीबुल रहमान चाचड़, आगाह कजो। भरसा एक सीपेक में 15 पुलिस पिकेट से हथियारबंद हमले में शहीद थियल नौजवान पुलिस एहलकार धारे जो नमाज़ जनाज़ा आबाणे कोट खलीफो चाचड़ में अदा कये, जंहिंमें एसएसपी घोटकी उमर तुफेल ऐं रेंजर्स विंग कमांडर ऐं डीएसपी वाड़ो ऐं सभी माण्हू नमाज़ जनाज़े में शिरकत कई। इन मौके ते एसएसपी घोटकी उमर तुफेल मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बहादुर पुलिस एहलकार जे कातिल आहिनि हथियारबंद उनखे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो ऐं उन खां बाद में उनजे खिलाफ़ असांजो ऑपरेशन हिन वक़्तु में जारी आहे। या ॿियो ॻाल्हाए त शहीद एहलकार नौजवान जे वारसनि खे 2 नौकरियूं ऐं 1 करोड़ रुपया ऐं बेवा खे 60 साल ताईं पेंशन मुकमल तौर ते मिलंदी रहंदी। जी महिरबानी हबीबुल रहमान चाचड़ तफ़सीलनि जे लाइ।